Bismillahirrahmanirrahim. Yawma nab'athu min kulli ummatin shahida thumma la yuzanu lilladhina kafaru wa la hum yusta'tabun. إذا رأى الذين ظلموا العذاب فلا يخفف عنهم ولا هم ينظرون. إذا رأى الذين أشركوا شركاءهم قالوا ربنا هؤلاء شركاؤنا الذين كنا ندعو من دونك فألقوا إليهم القول إنكم لكاذبون. فألقوا إلى الله يومئذ السلام وضل عنهم ما كانوا يفترون. الذين كفروا وصدوا عن سبيل الله زدناهم عذابا فوق العذاب بما كانوا يفسدون. يوم نبعث في كل أمة شهيدا عليهم من أنفسهم فجئنا بك شهيدا على هؤلاء فنزلنا عليك الكتاب تبيانا لكل شيء وهدى ورحمة وبشرى للمسلمين. إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. فأوفوا بعهد الله إذا عاهدتم ولا تنقضوا الأيمان بعد توكيدها وقد جعلتم الله عليكم كفيلا. إن الله يعلم ما تفعلون. मथे मज़मून गुज़रियो आहे अल्लाह जी नेमतूं तव्हां ते कामिल थी चुकियूं आहिनि जेके इंसानियत खे घुरिजूं आहिनि सभु उहे हाजत आहार पूरियूं थी वयूं. इन्हनि सभिनी ते माण्हू तवजो करे एहसानात खे समझी रब तबारक व तआला ॾांहुं तवजो कनि ऐं झुकनि. जे न झुकंदा त पोइ ए नबीअ तूं इन्हनि जो को ग़म न कर. छो त हिक जी क़िस्मत आहे जो अलाह जे अहिड़े नेमतुनि खे ॾिसी अञा बि शुकुर न करे, अञा बि शुनास न करे, अलाह जे ताबेदारी ॾांहुं तवजो न करे. पोइ सम्झो त इन जी क़िस्मत ईअं आहे. तंहिं करे तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे चुको. खोले खोले अलाह जो दीन ॿुधायूं, रब उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं कयूं. अॻिते अलाह जो मामिलो उन्हनि सां जहिड़ो थिए. इहो मथे मज़मून थी गुज़रियो आहे. मथे अलाह फरमाए थो यारहून नेमत अलाह. केतिरा अहिड़ा आहिनि जेके अलाह जे एहसाननि खे सुञाणनि बि था, सुम युनकिरून हा पोइ इनकार था कनि. अलाह जी नेमत सुञाणण खां पोइ इनकार कनि इंतिहाई बेशुक्रिया. जानवर हूंदा आहिनि वीचारा त बि पंहिंजे मालिकनि खे सुञाणंदा आहिनि. कुते खे जेकॾहिं टुकुर ॾिबो आहे त पोइ हुनजी तबियत में नरमी हूंदी आहे ऐं उहो हिरी वेंदो आहे वीचारो. अलाह तबारक व तआला जी इन्हनि नेमतुनि ते माण्हू एतिरी बि नरमी न करे जो रब ॾांहुं तवजो करे फरमाबरदार थी पए. अलाह जा शुक्रगुज़ार जेके बंदा आहिनि क़लीलुम मिन इबादिय शकूर. थोरा बाना आहिनि तुंहिंजा शुक्रगुज़ार जेके अलाह जे नेमतुनि खे ॾिसी ऐं पोइ शुकुर कनि. अहिड़ा थोरा आहिनि. अलाह ताला शाल उन्हनि मुंहिंजो असांखे करे
अलाह खे घणा पिसंदा आहिनि उहे। न त अक्सर माण्हुनि जो हाल इहो आहे त रब जूं नेमतूं ॾिसी हुनजा अहसान सुञाणी ऐं पोइ वरी इनकार कनि। जंहिंजे शुक्रगुज़ारीअ जो मौक़ो अचे, फर्मा बरदारी जो वक़्तु अचे, चवनि त भई अञा बि वधीक खपे आहे, हिन ते छा शुकुर थींदो? हा, इहा ॻाल्हि ॾाढी ख़राबु आहे। अलाह जी ताक़त ऐं फर्मा बरदारीअ जो जॾहिं वक़्तु अचे त चवनि था असांखे वक़्तु कोन्हे, वांदा न आहियूं, अलाह खे सजदो करियूं। एॾी सख़्ती आहे इंसान ज़ात में, एॾी सख़्ती आहे जो इताअत जे वक़्तु इताअत न करे ऐं शुक्र जे वक़्तु शुक्र न करे, हिर्स करे। अञा की घणो हुजे इंसान जे लाइ त नबी साईं फरमायो त यक़ूलुल इंसान माली माली, इंसान चवंदो आहे माल, मूंखे माल, मूंखे माल हुजे। वेलक इब्न आदम, इब्न आदम तुंहिंजे लाइ त वेल हुजे, माल कहिड़े कम जो थी? जेकॾहिं रुगो माल थो घुरी त पोइ त वेल हुजे तुंहिंजे लाइ। माल इला सलाद, माल का आहे, माल तुंहिंजो आहे टे हिसा, लबिस्त अब लहे त तो पातो पोइ चोड़े छॾ, हिकिड़ो त इहो माल हो तुंहिंजे साम्हूं, हुनजो बका ख़तम थी वियो। उहो कपिड़ो, उहो लटो जेको तमामु सुठे नमूने तो पातो हो, ॾाढो ख़ासो करे ज़ीनत में बि कमु ईंदो हुई, लिबास में, सर्दी गर्मीअ में, अबलाए त मां अकल त अपने जेको ॿियो खाधो हुई केॾो ऊचो, जंहिंजी का हद न आहे। खाइण खां पोइ जॾहिं माण्हू जे नीलीअ मां लंघे वियो त उनजी लज़त, उनजो अहसास उहो कोन रहियो, अपने त हुनखे फना थी वियो। मां आतई त फाबकाए त, उहो जेको माल हो टे हिसा, उन मां हिकिड़ो हिसो आहे तुंहिंजो अलाह जे रस्ते में जेको ॾिनी सो बचाई। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े मां उम्मु सलमा जे घर में आया, संदन बीवी सॻोरी, उन्हनि कई ख़ैरात। जॾहिं उते आया त फरमायूं त माल छा थियो, ॿकरी जे लाइ छा थियो? चई सही ॿकरी सभु खपाए छॾीसे, बाक़ी वञी हीअ अॻी दस्ती बची आहे। फरमायूं अॻी दस्ती उहा खपायो, सॼी ॿकरी बचायो, अलाह जे राह में ॾिनी, उहा बची वई। जेका पंज कर रखी थो इहा त खपाए। मां अताम त अपने त जेका खाधई ता त फना थी वई, या खाईंदासीं फना थी वई। अलाह जे रस्ते में जेका साबकाए त बची वई। नबी साईं तो पाण पंहिंजे घर में बीबी सॻोरी मोमिननि जी माउ कीअं फरमाए। इहे माण्हू जेकॾहिं खाइनि था त बि फना ऐं ॾियनि था त बि बचा, त पोइ असां केरु आहियूं? कीअं बचायूं माल खे? ॿियो बचाइण जो तरीक़ो अलाह ताला असांखे तव्हांखे सब्र ऐं शुक्र अता फरमाए। अलाह ताला असांखे किनात अता फरमाए। अलाह ताला जेको असांखे ॾिनो आहे सो हाजत खां घणो मथे आहे, घणो मथे आहे। रब तबारक व तआला उन में रुगो असांखे तौफ़ीक़ मञण जी अता करे। यारफून नेमत अल्लाह सुम युनकिरूनहा, अलाह जी नेमत खे सुञाणनि बि था, पोइ इनकार बि कनि था। अक्सर हम काफ़िरून, केतिरा आहिनि इनकार कंदड़, नाशुक्र, कुफ़्र कंदड़। जॾहिं इताअत जो वक़्तु अचे त विसरी वञे, इनाम जो वक़्तु अचे त उहो वठनि, अहसान जो वक़्तु अचे त बेशुक्री कनि। हे हाल आहे असां इंसाननि जो। अयम यनबअस मिन कुल्लि उम्मतिन शहीदा सुम्म ला युज़न लिल्लज़ीन कफ़रू। अहिड़ो हिकिड़ो ॾींहुं ईंदो जंहिंजी सारी उम्मत खे असां उतारींदासीं, उथी बीह रहंदा हिकु वक़्तु, अॻे पोइ जो सुवाल कोन्हे। अलाह जे आॾो बीह रहंदा, पोइ उन्हनि काफ़रनि खे जिन कुफर कया हूंदा उन्हनि खे का बि मोकल कान मिलंदी। मोकल छाजी? त कुफर जे बजाए शुकुर कनि। हुननि पंहिंजे शुक्र खे गंवायो, नाशुक्रीअ सां पंहिंजे वक़्त खे गुज़ारियो,
हिननि माण्हुनि खे हाणे मोकल न मिलंदी त भला हाणे यार खणी शुकुर करियो। हद आहे न हिकिड़ी, हद तक मुंहिंजे करे तरक़ी पियो त पोइ एॾे शुकुर कम जो न आहे। शुकुर उते हिन हद ते वेठा आहियूं दुनिया में, पर ते तरक़ी कयोसीं त शुकुर न आहे। शुकुर थींदो आहे साईं वक़्त ते। तव्हांजा ज़ाहिर ॻाल्हि आहे, जेकर वक़्तु गुज़रियो त पोइ शइ कम जी न आहे। मिसाल तौरु असांजे इस्लाम जे मज़हब में ज़बह करण जो तरीक़ो आहे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर। जानवर खे कोई आहे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे पोइ छुरी वारे हलाल कंदो न, ठीकु आहे। इहो वक़्तु हो, छुरी न अञा हली बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर थियो, छुरी घुमी ज़बह थी, अलाह जो नालो आयो, हुनजे रग रग में समाइजी वियो, अंदरो जेको खून हो गंदो सो निकिरी वियो। अलाह ताला पंहिंजी तहारत ऐं पाकाई अंदरि हुजे गोश्त में विहारे छॾी। इहो खाधोसीं न साईं। इन मौक़े ते ॿिए कातीअ जे हलाइण वक़्तु माण्हू सायो करे अलाह अकबर नथो करे। पोइ साईं सारो क़ुर जो ख़तमो पढ़ी खेसि त बि हलाल न थींदो। अलाह अकबर वधीक कंदो, सारो क़ुर जो ख़तमो वधीक जंहिंमें 1000 दफ़ा अलाह अकबर अचे थो, कई दफ़ा बिस्मिल्लाह अल्लाह जो नालो अचे थो, कई दफ़ा शुक्र जूं ॻाल्हियूं अचनि थियूं। लीक आहे हिकिड़ी लीक खां जे ओर ते आहे त हलाल आहे, पर जा घर में हिन दुनिया जे अंदरि जेसिताईं आहियूं तेसिताईं शुकुर शुकुर आहे, तेसिताईं कुफर कुफर आहे। कुफर खे मिटाइण जे लाइ शुकुर आहे, बेफ़रमानी खे मिटाइण जे लाइ इबादत आहे। लीक पइजी वई त पोइ न को इबादत न को का ॻाल्हि। अलाह ताला थो फरमाए सलाह उन्हनि जी असां पोइ न तौबा क़बूल कंदासीं न का ॻाल्हि मञींदासीं। الذين ظلموا العذاب فلا يخفف عنهم ولا هم ينظرون। जॾहिं ज़ालिम माण्हू अज़ाब खे ॾिसंदा अॼु परेशान थींदा। अज़ाब में अॼुकल्ह सख़्ती अज़ाब घटि न थींदी, हिकु करोड़ बि रहंदी न की विच में वरी को वक़्फ़ो भला थिए, साह खणण जो मौक़ो त मिले। साह खणण जो मौक़ो हिकिड़े माण्हू खे जेको घोटो ॾेई बीह रहो, साह बि न निकिरेसि ऐं ढरो बि न कर त ईअं करे साह थी सघे, ईअं बि न कर, रुॻो घोटो ॾेई बंदि करे बीहे, साह बि नथो निकिरे, पोइ कहिड़ो हाल हूंदो। अलाह ताला त फरमाए अज़ाब जो अची वेंदो न क़यामत में, ला युख़फ़फ़ अन्हुम वला हुम युनज़रून। न की उहो अज़ाब ढरो थींदो, न की थोरो हुनखे साह खणण जो हूंदो त पोइ यको ईअं थी पवंदो, उहो डर कान्हे थी। الذين أشركوا شركاءهم قالوا ربنا هؤلاء شركاؤنا الذين كنا ندعو من دونك فألقوا إليهم القول إنكم لكاذبون। दुनिया में माण्हू ॿ क़िस्म आहिनि, अलाह जे मञण खां पोइ ॿ क़िस्म, बाक़ी पहिरियों ई अञा ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ा मञनि पिया न मञनि, न मञण वारे खे छॾ, छो त असांजो रूए ख़िताब हिन वक़्तु अहिड़े माण्हू सां कोन्हे, न को असांजे माण्हू अहिड़ा साम्हूं आहिनि। असांजे मुल्क बि कान्हे, दारिया बारिया सॼे ज़माने में ख़ुदा खे न मञींदा हुआ। मुमकिन आहे असांजे मुल्क में बि अहिड़ा हुजनि अलाह खे न मञींदा हुजनि, फिटी करे हुननि खे थोरा पंहिंजो पाण ॻाल्हि। बाक़ी जेके मञनि था ख़ुदा खे उहे ॿ हिसा आहिनि उन्हनि जा। हिते अलाह ताला उहो बयानु कंदा आहिनि, हिकिड़े हिसे जो बयानु थो करे। उहे शख़्स जेके मूंखे मञनि था पर मां सां गॾु ॿिए खे बि शरीक कनि था। इहो जॾहिं क़ुर लिखियो आहे मके मुकरम में, उन वक़्तु उन्हनि माण्हुनि खे इहा आयत ॿुधाई वई आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़ुर जो ॿुधाए कहिड़ा माण्हू आहे उहे, हज कंदा, तवाफ़ कंदा, हजर असवद खे चवंदा, ज़मज़म साखियूं धोईंदा, पाणी पीअंदा, दिलि ठाहींदा। इहे माण्हू हुया बि अलाह जो नालो बि वठंदा। जॾहिं हज में लबैक पढ़ंदा त हीअ लबैक लबैक अल्लाहुम्म लबैक, हे अलाह असां हाज़िर असां हाज़िर असां हाज़िर, असां तुंहिंजे लाइ हाज़िर आहियूं। लबैक जी माना आहे तुंहिंजे सॾ ते हाज़िर, ला शरीक लक, तुंहिंजो कोई शरीक कोन्हे। इहो बि चवंदा, पर हिकिड़ो चवंदा इला मन जअलतहू हुव शरीकुन लक, मगर उहे जिन खे तूं पाण ठाहियो आहे शरीक करे, इहे तुंहिंजा शरीक आहिनि। हिते वञी फ़र्क़ु कंदा। हाणे अलाह खे मञण वारा थिया न सही, मञण खां पोइ जंहिंखे तो पाण पंहिंजी महिरबानी सां, जीअं माण्हू हाणे चवंदासीं
पीर बि उन जा आहिनि, बुज़ुर्ग बि उन जा आहिनि, सभई उन ठाहिया आहिनि, पोइ हुननि खे ताक़त ॾिनी अथई न। हाणे जेकॾहिं कमु कनि था पिया त पोइ अलाह ताक़त ॾिनी, तव्हां छो था इनकार कयो? ईअं चवंदा हुआ उहे, ॿिए खे इनकार जी गुंजाइश कान्हे। इलाह मन जाल त हू शरीक लॻ, जंहिंखे तो पाण ठाहियो आहे उहो त शरीक आहे, असां उनखे त मञूं था। इहे थिया मुशरिक। इहे मुशरिक जे मैदान में बीहंदा। हाणे क़यामत जो मौक़ो आहे। शुरका हू पंहिंजे उन्हनि शरीकनि खे बीहारींदा, पोइ उहे उन्हनि जा बुज़ुर्ग हूंदा, के बुत उन्हनि बुज़ुर्गनि जे नाले ते हूंदा, के हिननि जा वॾा ख़ुदि जेके चवंदा हूंदनि त हिनखे शरीक बणायो, अहिड़ा वॾा वॾा अमीर या उन्हनि जा इबादत कंदड़ या अहिड़ा हज कंदड़ माण्हू चवंदा बाबा अलाह सां शरीक आहिनि, अलाह खे मञूं था त रुखो अलाह खे न मञूं। जेसिताईं अलाह जे शरीकनि खे न मञींदो तेसिताईं तव्हांजो मञण इहो बेकार आहे। पोइ उहे हिते निकिरंदा सभु हाज़िर हुजे था जिन खे हिननि शरीक बणायो। उहे घणा क़िस्म हूंदा, माण्हू हूंदा, बुत हूंदा, जानवर हूंदा। अॻे ज़माने में को बाहि जी पूॼा कंदा, बुतनि जी पूॼा कंदा, नांगनि जी पूॼा कंदा, अहिड़े तरह सां घणे ज़माने जा माण्हू गऊं जी पूॼा कंदा। गऊं जी पूॼा थींदी, फिरौन जे ज़माने में गऊं जी पूॼा थींदी। कालू रब्बना हाउला शुरका, उते आङुर खणंदा, सभु मुशरिक आङुर खणंदा जिन अलाह सां शरीक कयो। इहे साईं असांजा तोसां शरीक ई आहे, जिन खे असां शरीक करे मञियो आहे। निशान बि कंदा, कतारूं बि वेंदियूं उन्हनि जी। हाउला शुरका, हे असांजा उहे शरीक आहिनि जेके असां तोसां ठाहिया। इलाह मन जाल त हू शरीक लक, इहो जंहिंखे तो शरीक बणायो पंहिंजो, इन खे तोखे मञूं था। सुन नदू बिंदू असां उन खां तोखां सवाइ उन्हनि खे छॾींदा हुआसीं, छो त इन ते असांजो हाणे आसिरो थी बीठो, तूं अलाह असांजो मालिक आहीं, पर तोखां सवाइ हिननि खे बि छॾींदा हुआसीं। त जंहिं वक़्तु हाज़त पवे त असां हिकदमि सॾु कंदा हुआसीं हिननि खे। अहिड़ी तरह सां असां जेको सॼो मामिलो शिरक जो कयो सो इन्हनि जे करे कयो, जेके कतार बीठल हली। पोइ हे ॻाल्हियूं पंहिंजियूं उन्हनि सां विझंदा, असां तव्हांखे शरीक ख़ुदा सां बणायो हो। हे चवंदा उन्हनि खे, विच में हीअं लीक थियल हूंदी, वॾो हो हेॾो हे विच ते जीअं धाॻो खणी ॿधो या रसो खणी ॿधो, पोइ चवंदनि त असां तव्हांखे शरीक बणायो हो। अलाह फरमाइनि त ॻाल्हाए पाण, पोइ ॻाल्हाईंदा, चवंदनि त असां तव्हांखे शरीक बणायो हो। चवंदा हा त तव्हां जेकी जो असांखे शरीक बणायो इन ते लकाज़ तव्हां घुरायो। असां ख़ुदा सां शरीक, असांखे त ख़बर ई कान्हे, असांखे त ख़बर ई कान्हे त असां अलाह सां शरीक आहियूं। अलाह जॾहिं आसमान ठाहियो, जॾहिं ज़मीन ठाही, जॾहिं दुनिया खे हलायो, सिज चंड तारा ठाही, हवा बाहि पाणी मिटी ठाही, पोइ उन मंझि अलाह ताला हैवानात पैदा कया। हैवानात कई हज़ारे भरिया हुया, वरी इंसान खे मिटी मेड़े पैदा कई, उन मंझि इंसान आदम ठहियो, वरी हवा कढी, वरी उन जा औलाद थी। असां त हुयासीं कोन कयूं, सॼो कमु अलाह ताला बिना शरीक जे कयो। तव्हां अहिड़ा ज़ालिम जो असांखे उन वक़्त खां वठी त असांखे शरीक बनायो, अकुल अथव या न? सही, असां असुली कोन हिननि खे चयो हो त को असांखे ख़ुदा शरीक बनायो कोन। पोइ जिन उन्हनि जे लाइ शरीक बणाइण जे लाइ चयो हूंदो उहे थोरी मुशरिक में दाख़िल हूंदा, बाक़ी जिन खे शरीक कयो हूंदो उन्हनि खे पतो कोन्हे हिन ॻाल्हि जो, त ख़बर कान्हे हुननि खे। क़ुरान में ॾिठो इन कुम लकाज़ गुंजन, तव्हां त कूड़ा आहियो। अलक़ौ इलैहिमुल क़ौल, हे उन्हनि सां ॻाल्हियूं कंदा, हे चवंदा तव्हां कूड़ा। अलक़ौ इलल्लाह, पोइ उहे रब जे पासे ॾे ॻाल्हि कंदा त साईं हिननि असांजे शिरक खे न मञियो, हिननि असांखे धुतकारे छॾियो, हिननि असांखे कूड़ो कयो, हाणे भला तूं असां सां सलो कर न। असां त बुराई कई, असां त शरीक बणायोसीं तोसां केतिरनि खे। अलक़ौ इलैहिमुल सलम, पोइ अलाह जे पासे अलक़ौ यौमइज़िन सलम, अलाह जे पासे ॾे सुलह खे विझंदा। चवंदा हाणे क़यामत में थियासीं निधण खां, दुनिया में थिए धण खां, दुनिया में मुसीबत में सॾु, तप में सॾु, बुख में सॾु, कंहिं ॾुख में सॾु, सॼे पाण खे चवंदा बाबा असां धण खां आहियूं, छो जो फलाणे खे सॾियोसीं, फलाणे खे सॾियोसीं, असांजा कम पिया थिया। अलाह ताला अहिड़ो बादशाह आहे जो अहिड़नि निठरनि जो बि कमु करे। अलाह अहिड़ो आहे जो असली इन ॻाल्हि जो त ॾुख ई कोन थो करे त मूंखे छॾे ॿिए ॾे मुंहुं कयो अथई, हाणे भली इहो पुॼेसि। अलाह फरमाए त कमु मां कंदोसांइ, छो त पैदा कयो त मुंहिंजो आहे न, पैदा कयो त मुंहिंजो।
कीअं थी पवंदो? पोइ हुनखे रिज़्क बि ॾींदो, पुट बि ॾींदो, धीअर बि ॾींदो, माल बि ॾींदो, बीमार हूंदो ख़ुशि थींदो, दवाऊं पीअंदो, शफ़ा हुन में विझंदो। अलाह ताला अहिड़े माण्हू खे जेको निठर हूंदो सफ़ा ख़ुदा खां, अलाह खां मुंहुं मोलियल हूंदुसि, उन खे बि पूरत कंदो। पोइ तंहिं करे हाणे अॼु चवंदा त हीअ जेका अॻे असांजी सारी कारपत हुई इन्हनि कान कई, छो त अॼु सभु चवंदा असांखे ख़बर कान्हे। कारपत पंहिंजी हुननि न बासी न, क़यामत जे ॾींहुं सभु चवंदा असांखे ख़बर कान्हे, तव्हां अलाए छा ज़ुल्म कयो, असांखे तव्हां छॾींदा आहियो, असांखां हाजतूं भरंदा आहियो, असांखे हीअं चवंदा आहियो, हूअं चवंदा आहियो, हर वक़्तु चवंदा आहियो त असां तव्हांजे सॾ ते हाज़िर आहियूं, तव्हांखे उतां ॾिसो था वेठा। इहे सभु ॻाल्हियूं जेके तव्हां कयूं सभु कूड़ियूं आहिनि। तव्हां इन कुल काज़बून, बेशक तव्हां कूड़ा आहियो। पोइ जॾहिं हिन ओॾो ताईं हिननि जी आव भगत टुटी, पोइ हाणे चवंदा त भला अलाह सां ॻाल्हायूं, अलक़ौ इलल्लाह। पोइ रब ॾे ॻाल्हि विझंदा पंहिंजी, यौम दिन कहिड़ी ॻाल्हि, असलम सुलू, त साईं हाणे महिरबानी करे असां तूं सुलू कर। अॻे बि त असांजी तूं कंदे न, असां त कई ग़लति जक मारी, तूं महिरबानी अहिड़े किन जहिड़े असांजी ज़िंदगी में बि तूं असांखे संभालियो। अॼु असांखे इहा ख़बर पई आहे साईं हाणे जॾहिं अहिड़े वक़्त तो संभालियो, अॼु ख़ुदि सुठो करे असां कंहिं मर्ज़ी ॾींहुं वेठा पए, छा वेंदो तुंहिंजो? सभु गुम थी वेंदा उन्हनि खां, जंहिंखे ठाहे जोड़े पंहिंजे आबदी हलींदा, सभु ख़तमु, को हिननि जे लाइ कोन बीहंदो। तम तराक सॼो ख़तमु, इफ़्तरा कूड़ सॼा ख़तमु, उहे सभु महिरबानी मददगार ग़ाइब थी वेंदा, हे आज ज़लील थी पवंदा। अलाह जे फर्म बरदारी खां सवाइ ॿियो कोई हिनखे चारो न हूंदो, कीअं थी पवंदो? पोइ अलाह ताला फरमाए थो नबीअ खे त अशेद ते या तूं न नबी उन जी ॾिसजांइ, उन जी ॿुधजांइ, हे सभु वरी पोइ मुंहिंजी वांदे ईंदई ॾिसजांइ। हा हाणे तोखे नथा वञनि न, तो सभु था न अबूजाल वारा, अबू लहब वारा, या अॼु ताईं हुननि जी पीढ़ी मौजूदु आहे। ख़ैर इन्हनि जी पीढ़ी मुशरिक़ जी अॼु ताईं मौजूदु आहे। हा भला मुशरिक़ पाण खे मुशरिक़ चवे न चवंदो, पर मुशरिक़ थींदो आहे ख़्याल सां। मां थोरी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, आहे ख़राबु ॻाल्हि, पर सम्झाइण जे लाइ चङी आहे, कॾहिं आहे कॾहिं ख़राबु ॻाल्हि। अलाह ताला क़ुर में फरमायो आहे त जेको सच जी ॻाल्हि आहे न, सो उहा बुरी कान्हे का। क़ुर में फरमायो अथसि अलाह जी मिड़े दावत हक़ जी आहे, रब तबारक व तआला दावत हक़ जी आहे। तंहिं करे मां तव्हांखे ॿुधायां थो, का बि बिदा खां बुरी थी पए न, त उहा मुड़ुस खां सवाइ उन खे मञींदी आहे, मुड़ुस परे थोरी ॻाल्हि में ख़्याल में, पर मामिलो त मुड़ुस वारो हूंदो। मुशरिक़ माण्हू बि हुनखे पंहिंजो अलाह न कोठींदो, मालिक न कोठींदो, कारसाज़ न कोठींदो। पर अॼु का मुशरिक़ अहिड़नि चवंदा त रज़ा कबि असांजा इहे, महिरबान बि इहे, शफ़ा जा मालिक बि इहे, रिज़्क़ जा हाणे त थी चूट ते हली इहे मुशरिक़ अॼु का, हाणे उस्ताद, पर अॻियां ईअं न कंदा। अॻियां चवंदा हुआ त मां नाबुदहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह ज़ुल्फ़ा, क़ुर में लिखियो आहे। छो था इबादत कयो हिननि जी, छो था पूॼा कयो? के असां हिननि जी पूॼा नथा कयूं, असां था कयूं अलाह जी पूॼा। छो इन्हनि ॾिसो इहे असांखे अलाह ते वेझो कंदा आहिनि, तंहिं करे असां इन्हनि सां थोरो नरमी था करियूं पिया, अलाह ते वेझो कयूं। ईअं बि त आहे, पर नफ़े नुक़सान जो मालिक उहो वरी अलाह खे सम्झंदा हुआ। हाणे त साईं नफ़े नुक़सान जो मालिक बि आहे। पोइ उते अलाह त फरमाए जेका हे ठाहींदा हुआ शइ, इफ़्तरा ॿुधंदा हुआ, कूड़ बणाईंदा, सभु गुम। الذين كفروا وصدوا عن سبيل الله زدناهم عذابا فوق العذاب بما كانوا يفسدون। उहे शख़्स जिन कुफ़र कयो, हाणे अलाह ताला इन सभिनी खे काफ़िर थो कोन्हे, मुशरिक़ बि तवजी आहे ॻाल्हि। पोइ उते आख़िरत में सभु हिकु कलम अथनि, या मुशरिक़ या मोमिन बसि। पोइ उहे ॻाल्हियूं हितां जी छुटियूं सभु। अलाह ताला तो फरमाए त इहे काफ़िर उन्हनि अलाह जे रस्ते खां माण्हुनि खे रोकियो हो, हाणे असां उन्हनि खे अज़ाब वधाईंदासीं। पर हिक जे मथां ॿियो, ॿिए जे मथां टियों, ज़ुल्म ज़ुल्मातुनि, इहे जेके ज़ुल्म हुननि कया, इहे केतिरा अंधेर हूंदा, हिक ॿिए ते तह बत चढ़ंदा हूंदा, बिमा कानू युफ़्सिदून, इहे फसाद कंदा, अलाह जे अज़ाब जो इनकार कंदा। हिकिड़ो अज़ाब जो इनकार, तंहिं करे अज़ाब साबित थिए त मञनि हिकु। जेको माण्हू जो अज़ाब जो इनकार करे त पोइ उनखे लकुड़ हणी चइबो, ॾह वाल लकुड़ हयो मां की न, अॻे चवंदे तव्हांखे छा कंदे,
लकिड़ो लॻंदो न पोइ दाह कजो, छो थो दाह करे ईज़ा थो थिए, तो ईज़ा जो इनकार कयो त बाक़ी छो लकिड़ो हणंदी लॻो या इहो त थियो साईं इनकार जी सज़ा। ॿी वरी अलाह तबारक व तआला हुननि खे सज़ा ॾींदो सॼी उन कुफर जी। हे त थिए अज़ाब फोकल अज़ाब ईंदो, पर उनजे मथां ॿियो अज़ाब ईंदो। पहिरियों अज़ाब ईंदो उनजे इनकार जो, ॿियो अज़ाब ईंदो जो हेॾी सारी नबी जी उम्मत ऐं तालीम उन्हनि सभिनी जो इनकार, उनजी मुखालफ़त, अलाह तबारक टियों ॿियो अज़ाब, वरी टियों अज़ाब अलाह तबारक व तआला जी हिकिड़ाईअ जो इनकार, वरी इहो टियों अज़ाब। ईअं अज़ाब चवंदा ونبعث في كل أمة شهيدا عليهم من أنفسهم وجئنا بك شهيدا على هؤلاء। ऐं नबी उहो ॾींहुं यादि कर जंहिं ॾींहुं असां सभिनी उमतुनि खे उथारींदासीं, ईंदो उहो ॾींहुं शहीदनि अलैहिम, शाहिद बि उन्हनि जे मथां बीहारींदासीं, मिन अनफुसिहिम संदनि सिरनि मंझां, संदनि ज़ात मंझां, संदनि क़ौम मंझां, अनफुस जी वना इहा आहे जिन्हनि खे हिदायत कई, अंबिया हूंदा, सुलहा हूंदा, औलिया किराम हूंदा, मुअल्लिम उस्ताद हूंदा, पंहिंजे वक़्त वक़्त में उन्हनि खे दीन सम्झाईंदा हूंदा, अलाह जो कलाम ॿुधाईंदा हूंदा, सभु उथी बीह रहंदा, ईअं साईं खे सम्झायो तो ॾिठो ॿुधो थी। पोइ सारी उहा जेका उहा परथवी हूंदी न सारी राज, सारो राज उन्हनि जो इनकार सम्झी इन्हनि सां कोन हाणे छा थियो, पोइ सभु चवनि त असां हिन खे सम्झायो, राजनि जा राज, मुबल्लिगनि जा, क़ुर ॿुधाईंदड़नि जा, वक़्त पंहिंजे में अॻियनि खे किताबनि ॿुधाइण वारा, हदीस ॿुधाइण वारा, हिदायतनि करण वारा वीचारा चवंदा सभु उथी खड़ा थी वेंदा। अलाह ताला फरमाईंदो त पोइ उन्हनि खे फरमाईंदो त हे इनकार था कनि, तव्हांजो तव्हां कोन चयो, अलाह त ॼाणे पियो त सचा आहिनि, हे कूता आहिनि, नथा मञनि, हाणे पाथा जा आहिनि अचे त ॿी का सूरत बचा जी कान्हे, अलाह ताला वटि मिड़ई माना कूड़ हणी हिननि खे इनकार करे, शाहिदनि जो इनकार कबो न त कूड़ा शायदि चइबो आहे न। हाणे अलाह ताला घुराए थो उन्हनि पंहिंजनि शाहिदनि खे जेके उन्हनि जे दौर जा, उन्हनि जे वक़्त जा, उन्हनि जे सिर जा भाइर मिट माइट नबीअ सभु असां उन्हनि जा पैदा कया, उहे सभु दाऊं कंदा, चवंदासीं असां चयो हे इनकार कंदा। पोइ उते अलाह तबारक व तआला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आणींदो, हे नबी पोइ असां तोखे आणींदासूं इन्हनि सभिनी शाहिदनि ते शाहिद करे, हीअ आहे शहादत अल शहादत, शाहिदी उन्हनि खे। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम खां वठी इनकार थींदो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला चवंदो अंत कुल्त लिन्नास इत्तखिज़ूनी व उम्मी इलाहैन, ऐं ईसा तो चए माण्हू अहिड़ा बणायो बाक़ी हाणे तुंहिंजा बाना थी जी साईं तूं छॾी ॾे त तूं पंहिंजे बादशाही हिकमत वारो आहे, गिरफ़्तार कंदी त तूं बि तूं ज़बरदस्त। पोइ उते न बि सघे पोइ आख़िरी शायदि ते मूंखे आणींदा, उते फरमाइनि था त मूंखे चयो वेंदो त सभिनी इनकार कयो आहे, तव्हांजो छा करिणो आहे। पोइ न बि फरमाईंदा त अलाह अकूल कमा क़ाल अल अब्दु सालिह, जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा वटि चई बयानु ॾिनो हो पंहिंजे आज़ादीअ जो, त हिननि इनकार कयो आहे मुंहिंजे शायदीअ जो, छो पोइ उते मुंहिंजे शायदीअ जो बि माण्हू इनकार कंदा। शायदी ॿ, हिकिड़ी क़ौम जे मथां, ॿी नबीअ मुबल्लिगनि जे मथां, नबीअ खे ॿ शायदी ॾियणी, हाणे हुननि पंहिंजे शायदी ॾिनी क़ौम ते, हाणे नबी साईं खे घुरायो आहे त क़ौम ते बि शायदी ॾे, नबीअनि ते बि शायदी ॾे, क़ौम जे लाइ जेका शायदी नबीअ जी हूंदी चवंदो अकूल कमा क़ाल अल अब्दु सालिह, उहो ई चवंदो इन सालिह बाने चयो त मूंखे कहिड़ो हक़ आहे, मां पाण खे चवंदो त मूंखे ख़ुदा बणायो, जेकॾहिं चयो हूंदो त तूं ॼाणंदो वठंदे त तुंहिंजी मर्ज़ी आहे, छॾींदे त तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं मालिक आहे। बाक़ी नबीअनि जी शायदी त मां छा कयां, सभिनी नबीअनि ते इन्हनि हक़ चयो, उन्हनि जो दीन ऐं मुंहिंजो दीन, उन्हनि जो कलाम ऐं मुंहिंजो कलाम ऐं सारो क़ुर आहे, तो अॻे इहो टुकड़ा टुकड़ा करे उन्हनि खे ॾिनो, हाणे असां ते मोकिलियो थी हे क़ुर शरीफ़ शायदि आहे, मां बि चयो हिननि खे हिते ॿ शायदी नबी खे डबल शायदी ॾिनी पवंदी, पर डबल शायदी जे लाइ, पहिरीं शायदी जे लाइ जेके क़ौमुनि जा जेके नबी जो इनकार कंदा न, चवंदा किथे था ॾिजो आहिनि, हुज़ूर साईं जे लाइ चवंदा। पोइ उते नबी साईं फरमाईंदा त अकूल कमा क़ाल अल अब्दु सालिह, जी इन सालिह बंदे रब ताला वटि बयानु ॾिनो, मां उहो बयानु ॾींदुसि। हुन चयो त ए अलाह मां ईअं चवंदुसि छा, मूंखे मुंहिंजे माउ खे ख़ुदा बणायो, मां बि ईअं चवंदुसि त मां हिननि खे कोई ईअं चवंदुसि त मूंखे तव्हां ख़ुदा बणायो, मुंहिंजो सजो करियो,
हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तजलू क़बरी वसनन वला तजलू क़बरी ईदन मता मुंहिंजी क़बर खे बुत बणायो मता मुंहिंजी क़बर ते वरी वरी अचे सजा करे सलाम करे ईद न बणाइजो अचणो अथव त पिया अचो पिया ज़ियारत घुरो ईद ते माण्हू 12 महीने ईद कंदो आहे न फरमायो त तव्हांजी हमेशह ईद आहे पिया अचो दुआऊं घुरो मिलो जेको मुंहिंजी क़बर ते ईंदो मां हुनजो मुंहिंजी शफ़ाअत कंदुसि मंज़ार क़बरी वजबत लहू शफ़ाअती जेको मुंहिंजी क़बर जी ज़ियारत कंदो अचे दुआ कंदो रब ताला खां दुआ घुरंदो त पोइ हुते मां हुनजे लाइ वजबत लहू शफ़ाअती चवंदुसि अलाह मूं वटि आयो मुहबत करे तुंहिंजो बानो हो मुंहिंजो उम्मती हुयो मां हुनजे लाइ चवां थो त इहो मां वटि आयो जेकर ईअं न हुजे हा त कीअं थिए हा पोइ इहा बि शफ़ाअत मां कंदुसि हा बाक़ी इहो त मूंखे हिननि मञियो हो त इहो सही ॻाल्हि आहे कान्हे का मूंखे नथे नुक़सान जो मालिक सम्झो इहा ॻाल्हि कान्हे का हाणे तूं पाण ॼाण पंहिंजा बाना थी तो असांखे बि सुञातो तोखे सुञातो आहे मां न चवंदुसि उहा शइ जो मूंखे हक़ ई कोन्हे लाकुल मां लाइ छॾी हक़ मूंखे उहो हक़ ई कोन्हे जो मां चवां कहिड़ो हक़ कोन्हे त मां तव्हांजो कारसाज़ मां तव्हांजो मालिक मां तव्हांजो ख़ालिक मां तव्हांजे नफ़े नुक़सान जो मालिक मां ई कोन कयो इहो जवाबु हज़रत ईसा अलैहिस्सलाम वारो नबी साईं ॾींदा इहो क़ुर में बीठो आहे बाक़ी पोइ हुननि सभिनी नबियनि जी सफ़ाई ॾींदो त इन्हनि जो मज़हब असांजो मज़हब पोइ अलाह ताला फरमाए थो क़ुर में शरअ लकुम मिन दीन मा वसा बिही नूहा ए नबी तव्हांजे लाइ दीन ए उम्मत वारो तव्हांजे लाइ दीन हुआ जंहिंजी हिदायत नूह अलैहिस्सलाम खे अॼु हुआ पोइ हिते नबी साईं जन बि अलाह जी दरगाह बि चवंदो आहे तो ई चयो त तव्हांजो दीन साॻियो आहे हे दीनदार आहिनि इन्हनि पंहिंजी क़ौम खे दीन ॿुधायो अजाए सां इनकार कयो सचा दीन नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सभिनी नबियनि ते इहा शाहिदी इहा ॼण सरदारी साबित आहे शहादत सां त उहे बि अलाह ताला शाहिदी जे हेठि आया पर नबी साईं जन उन्हनि जे लाइ शाहिदी ॾेई मैदान साफ़ कयो नज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शै असांखे क़ुर नाज़िल कयो आहे जेको बयान आहे हर कंहिंजो हुदन ऐं राबरी हिदायत रहमतन जेको हले त बुशरा लिल मुस्लिमीन इन में बुशरा आहे ख़ुशख़बरी आहे मुस्लमान मोमिन जे लाइ जेके फर्म बरदारी कनि अलाह ताला असांखे हिदायत नसीब करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम